अस्सलाम वालेकुम नाज़रीन हिन वक्त असी इस्लामाबाद में मौजूद आहियूं। इस्लामाबाद में असां इस्लामाबाद का सिंध समेत सॼी दुनिया में रहंदड़ सिंधी क़ौम, सिंधी ॻाल्हाईंदड़ ऐं सिंधी सकाफ़त रखंदड़ सभिनी खे अॼोके ॾींहं ते मुबारकबाद पेश कयूं था। ऐं असां सभिनी जे लाइ ही ईद जो ॾींहुं आहे, छाकाणि जो असां सभिनी जी सकाफ़त जो ॾींहुं आहे। ऐं हीअ सकाफ़त असांजी जेका 5000 साल पुराणी आहे ऐं क़दीम असांजो हिकिड़ो कल्चर आहे, उन कल्चर खे बचाइण जे लाइ, उन कल्चर जी हिफ़ाज़त करण जे लाइ, पंहिंजे ईंदड़ नस्ल ताईं उन कल्चर खे महफ़ूज़ करण जे लाइ असीं ही सकाफ़ती ॾींहुं मल्हाए रहिया आहियूं। ख़ासि तौर ते काविश ऐं KTN न्यूज़ जी सथ जे जेका इंतिज़ामिया आहे उन तरफ़ां हिन ॾींहं जी अहमियत खे उजागर कयो पियो वञे। ऐं सॼी दुनिया में हिन वक़्तु असांखे सिंधी क़ौम ऐं सिंधी ॻाल्हाईंदड़ असांखे ॾिसी रहिया आहिनि। ऐं अॼु असां इस्लामाबाद जे जेको राजधानी वारो शहर आहे उन में इंतिहाई अहम सुहिणा महिमान गॾु कया आहिनि। ऐं हिन ॾींहं खे जेको असीं मल्हाए रहिया आहियूं उन में असां महिमाननि जो तव्हां सां तारीफ़ कराईंदासीं। असां वटि पहिरें मौजूदु आहिनि DG कल्चरल मोहतरम मुनवर महेसर साहिबु, जिन जो हिकिड़ो कल्चर सां हिकिड़ो सुठो लगाव आहे ऐं उन्हनि जो हिकिड़ो सुठो नालो आहे। ऐं उन्हनि हमेशह सकाफ़त खाते में रही करे सिंध ऐं सिंध जी आवाम जी ख़िदमत कई आहे। गॾोगॾु असां वटि मौजूदु आहे असांजी अदी कृष्णा कूली साहिबा, जेका सेनेटर बि आहे पीपल्स पार्टी जी। ऐं उनजो हमेशह सिंध जे इशूज़ ते सेनेट में पाण आवाज़ बि उथारींदियूं रहियूं आहिनि। ऐं जॾहिं बि को मसइलो थींदो आहे सिंध में या सिंध ते कंहिं बि क़िस्म जो का अलगार जेकॾहिं कई वेंदी आहे त उहो भरपूर सेनेट में आवाज़ उथारे उनजो जवाबु ॾींदियूं आहिनि। गॾोगॾु हिन असांजी सुहिणी उताक ते असांजो सुहिणो महिमान मोहतरम सीनियर सहाफ़ी एजाज़ महर साहिबु मौजूदु आहिनि, जिन जो बि इस्लामाबाद जी जेका नंढड़ी हिकिड़ी इस्लामाबाद में सिंध आहे उन जूं हिते इलाही ख़िदमतूं आहिनि। ऐं सिंध जो हमेशह पाण मज़बूत तरीन केस बि विढ़ंदा रहिया आहिनि। सिंध जा जेके इशू हुजनि उन समूरनि इशूज़ खे दुनिया ताईं पहुचाइण में हिननि जो हिकिड़ो वॾो किरदारु आहे। गॾोगॾु असां वटि जेके आहिनि मोहतरम मज़हर वीसर साहिब बि असां सां मौजूदु आहिनि, जेके सामी सथ जा इस्लामाबाद चैप्टर जा इंचार्ज बि आहिनि ऐं उन्हनि जूं बि हिते इलाही ख़िदमतूं आहिनि। हीअ जेको KTN सथ तरफ़ां जेको ॾींहुं मल्हायो पियो वञे, जेको असांजे लाइ ख़ुशी जो ॾींहुं आहे, असांजे लाइ हिकिड़ो ईद जो ॾींहुं आहे। सॼी सिंध जीअं हींअर जरकी रही आहे, सिंध बहकी रही आहे, हींअर असीं ॾिसूं पिया त सॼी सिंध में ख़ुशियूं आहिनि। उहे ख़ुशियूं जेके आहिनि असां वटि असां इस्लामाबाद में बि गॾोगॾु मल्हाए रहिया आहियूं। ऐं इस्लामाबाद में असां हिकिड़ी नंढड़ी ओताक सजाई आहे। असीं हिन पंहिंजे महिमाननि जे तारीफ़ खां पोइ असां साथी रिपोर्टर ग़ुलाम रसूल कुंबर खे चवंदुमि त उहो ॻाल्हाईंदा। वॾी महिरबानी असद। अॼु जीअं त सॼी दुनिया में सॼे आलम में सकाफ़ती ईद मल्हाई पई वञे ऐं उन ईद जे हवाले सां पाण KTN ऐं काविश ग्रुप तरफ़ां जेको सिरो रखियो वियो आहे, जेको उनवान रखियो वियो आहे, वेड़ा वरी वसंदा ख़ुशहाल थींदी सिंध, उन सिरे हेठि पाण ई सकाफ़ती ईद पिया मल्हायूं। उन सकाफ़ती ईद में समूरे आलम में जिथे जिथे सिंधी रहनि था उन्हनि खे असीं जिथे मुबारकबाद पेश करियूं था, उते ई असीं पंहिंजे महिमाननि सां असीं गुफ़्तगू कंदासीं। साॻे वक़्तु हिते असीं जीअं त सिंध पवेलियन में मौजूदु आहियूं, जेको कल्चर डिपार्टमेंट तरफ़ां हिते इस्लामाबाद जे लोक विरसा में लॻायो वियो आहे, उते मुख़्तलिफ़ फ़नकार पिणु असांजे साथ में मौजूदु हूंदा ऐं असीं पंहिंजे नाज़रीन खे उहे रंग बि ॾेखारींदासीं, कल्चर जा उहे जेके रंग आहिनि उहे बि असीं ॾेखारींदासीं। मुनवर महेसर साहिब खां जेकॾहिं सवाल कजे इब्तिदाई तौर ते, मुनवर साहिब हिकिड़ा सफ़ीर तव्हांखे सकाफ़त जो हिकिड़ो सफ़ीर चइजो तो ख़ासि तौर ते मूं त हींअर तव्हांखे वेझे माज़ी में ॾिठो त इस्लामाबाद में शागिर्दनि जो हिकिड़ो प्रोग्राम थियो, कल्चरल प्रोग्राम हो, लतीफ़ डे ते प्रोग्राम हो, उन में तव्हां झूंगारियो बि ऐं तव्हां गुनगुनायो बि। बहरहाल तव्हां ओवरऑल कल्चर जे हवाले सां छा चवंदो? अॼु जेका सकाफ़ती ईद आहे उन हवाले सां तव्हां कहिड़ा वीचार वंडींदो? बिस्मिल्लाह रहमान रहीम। साईं, पहिरीं ॻाल्हि त मां पाण खे ॾाढो ख़ुशकिस्मत थो सम्झां। मां अहिड़ी धरतीअ ते जनमु वरितो आहे जेका हिन पूरी गोले जो जेका धरतीअ जो गोलो आहे उनजो नक आहे, उनजो अखियूं आहे। हीअ उहा तहज़ीब जंहिंजा संवारस हूं, उहा तहज़ीब आहे जॾहिं माण्हू झंगलनि में रहंदा हुआ, असां वॉशरूम्स इस्तेमालु कंदा हुआसीं। असां उन धरतीअ सां तालुक़ था रखूं पिया। लाज़मी आहे उन धरतीअ जे मिटीअ जो जेको मुंहिंजे ॻोयल में जेको जिस्म आहे उन जे ई करे मूंखे जेको बि शौक़ु आहे, इश्क़ आहे, जेका न धरतीअ सां इश्क़ जेका आहे न उहो ईमान आहे। लिहाज़ा जेका आहे न अॼोके ॾींहं ते ख़ासि तौर ते जेको ई काफ़ी कुझु 2009-10 खां जेको इहा शुरूआति थी आहे
कल्चरल जेका उनखे एक्टिविज़म सां चओ था त कल्चर एक्टिविज़म जी शुरूआति थी आहे छाकाणि जो अदरवाइज़ वैसे असांजी कल्चर त ज़िंदा आहे ऐं इंशाअल्लाह क़यामत ताईं ज़िंदा रहंदी पर हिन में नओं रूह तॾहिं आयो आहे जॾहिं खां ही कल्चरल एक्टिविटी शुरू थियूं आहिनि ऐं हीअ ईअं हिकिड़े सैलाब वांगुरु हिकिड़ी सुनामी वांगुरु जेका आहिनि दुनिया जी पूरी कल्चर ते शाइम बि पई वञे असांजो सभिनी कल्चर सां तो जीअं लतीफ़ साईं फरमायो त साईं सदाईं करीमत सिमसकार दोस्त तूं दिलदार आलम सब आबाद करी असांजो सॼी दुनिया जे सॼी कल्चर्स खे दुआऊं आहिनि त पंहिंजो वधंदा अथनि पर असांजे पंहिंजी धरतीअ सां पंहिंजे कल्चर सां इश्क़ आहे ऐं तव्हां ॾिसो था जॾहिं हीअ कल्चर जो ॾींहुं थिए थो पियो त ईअं पियो लॻे ॼण त जेका आहे न मतिलबु जेकी ईदूं आहिनि उनखां माण्हू वधीक करे जेका न मज़हबी ॾिण खां वधीक करे माण्हू हीअ ॾींहुं वधाए थो पियो मल्हाए थो पियो जेका क़ौमुनि जी कहिड़ी अहमियत आहे सकाफ़त जेके मल्हाइनि पियूं क़ौम उनखे कहिड़े अंदाज़ सां ॾिसे जीअं कंहिं शइ जे जीअं असां कंहिं नस्ल जो शुजरे सां सुञाणंदा आहियूं न त हिन हीअ साईं सतीं पीढ़ी में फलाणे सां मिले थो पियो सकाफ़त जो क़ौमुनि सां इहो तालुक़ु आहे त हीअ न क़ौम जी सकाफ़त केतिरी आहे मसलन कुझु अहिड़ा मुल्क आहिनि जेके 500-600 साल में उनखे हुनजो वजूद बि कोन हुयो हाणे उनजी सकाफ़त ईअं हिकिड़ो जीअं नंढो इन्फेंट हुजे नंढो ॿारु हुजे असांजी सकाफ़त ईअं आहे जीअं हिकिड़ो बिल्कुलु कोहिरा मश्क हिकिड़ो माण्हू हुजे जेको हर शइ खे ॼाणंदो हुजे जंहिंखे हर शइ जी ख़बर हुजे जंहिंखे असां ॾाहो अचूं दुनिया जे सकाफ़त में असांजी सकाफ़त हिकु ॾाहे जी सूरत में रखे थी जेका अॼु कृष्णा तव्हां हिन अॼोके जेको ॾींहुं आहे सॼी दुनिया में जेके सिंधी रहनि था उहे ईद जे ॾींहुं जीअं मल्हाइनि था त हिन ॾींहं खे तव्हां कीअं था ॾिसो अदा सभ खां पहिरीं त केटीएन जी थोरत महिरबानी जेको असां इस्लामाबाद जहिड़े शहर में अॼु असां इहो ॾींहुं सेलिब्रेट असां कयूं था पिया ऐं सॼी सिंध समेत पूरे पाक दुनिया में जिते बि असां सिंधी भाउर भेनरूं रहनि थियूं उन्हनि सभिनी खे ईद जो ॾिहाड़ो सिंधी कल्चर ॾिहाड़ो मुबारक हुजे त हीअ कल्चर जो अॼु तव्हां हिते लोक वरसा में ॾिसूं था पिया त हर तरफ़ तव्हांखे नज़र घुमाईंदो तव्हांजे असांजो सिंध जो कल्चर तव्हांखे नज़र ईंदो ऐं सिंध जो कल्चर जेको आहे उहो सिंध इन कल्चर सां सकाफ़त सां इन सां मालामाल आहे ऐं तव्हां इहो ॿुधो असां जेके सिंधी भाउर भेनरूं जेके आहिनि उहे उन्हनि जो जिस्म बि अहिड़ो कल्चर सां जुड़ियल आहे तव्हां दुनिया में किथे बि ॾिसंदो तव्हांखे लॻंदो त असांजी कहावत मशहूरु बि आहे त सिंधी माण्हू पंद्रहं लखनि में त उहो कल्चर जे हिसाब सां तव्हां उहो ॾिसी करे तव्हांखे अंदाज़ो थी वेंदो त हे माण्हू वञे पियो सिंधी आहे या यदि वञे पियो उहा सिंधी आहे त असांजो जेको कल्चर आहे न उहो हिकिड़ो अहिड़ो ख़ूबसूरत कल्चर आहे जेको हर माण्हू उनखे पसंदि थो करे ऐं हिते लोक वरसा जी महिरबानी जेको पूरे पाकिस्तान में 4 सूबनि सां गॾु जेके गिलगित बल्तिस्तान सॼा जेकी असांजा एरिया आहिनि उन्हनि जा कल्चर हिते गॾु कया आहिनि ऐं असां हिकिड़ो प्रमोट करण जो तमामु बहितरीनु असां वटि मौक़ो आहे त सिंध गवर्नमेंट जी महिरबानियूं आहिनि जेको सिंध पवेलियन में हितां जा असांजा स्टार लॻल आहिनि ऐं हर उनमें ख़ासि करे जेका कल्चर खे खणी हलंदड़ जेके कोपूं आहिनि मुंहिंजे ख़्याल में त वधीक जेके आहिनि जेके भील मेघवाड़ बागड़ी जोगी कोली जेके रिलियूं इन तरह जो कल्चर आहे उनखे वधीक अॻियां खणी पिया अचनि अदी कल्चर जी पाण ॻाल्हियूं करियूं पिया नंगर पार्कर सां तव्हांजो ताल्लुक़ु आहे ऐं रुगो कल्चर न असांजा सूर्य जेके आहिनि उहे बि सॼी सिंध में आहिनि अमर जेको आहे सो कोहली साहिबु जेके हुआ उन्हनि जे देश सां तव्हां ताल्लुक़ु रखो थियूं उन ख़िते सां ताल्लुक़ु रखियो थियूं पार्कर जो हिकिड़ो पंहिंजो कल्चर आहे उन पार्कर जे कल्चर जे हवाले असांखे ॿुधायो त उते जा जेके वेस वॻा आहिनि उन्हनि खे तव्हां कीअं थियूं ॾिसो ख़ासि तौर ते असां ॾिठोसीं जॾहिं तव्हां पहिरीं दफ़ा सेनेटर थी आहियो त उहो तव्हां उहो कल्चरल लिबास जेको आहे उहो पहिरियों ऐं जेके सॼी दुनिया ॾाढो व्याख्यानियो उन ते थोरी रोशनी विझो बिल्कुलु त उहो असांजो बिल्कुलु असांजो कल्चर आहे मुंहिंजो उहो पाइण जो मक़सदु हो त उनखां पहिरीं बि मां इस्लामाबाद कॾहिं ईंदी रहंदी मां उहो ड्रेस मां पाईंदी हुअसि त मूंखां माण्हू पुछंदा हुआ त तव्हां छा इंडियन आहियो या किथां खां तव्हां आया आहियो उन्हनि खे इहा ख़बर न हुई त इहो कोई हिकिड़ो पाकिस्तान जो सिंधी इहो कल्चर आहे सिंध सूबे जो कल्चर आहे सिंध जो हिकिड़ो पुठिते पहले एरिया थरपारकर उते जो कल्चर माण्हू खे ख़बर न हुई त मूंखे इहो प्रमोट करिणो हो पंहिंजे कल्चर खे उजागर करिणो हो पंहिंजे कल्चर खे त मुंहिंजे पाण जो मक़सदु इहो हो त जेको थरपारकर खे माण्हू खे ख़बर पए त थरपारकर जा माण्हू आला इवान ताईं पहुचनि था उन्हनि जो इहो कल्चर आहे इन कल्चर खे अॻियां अॻिते खणी था हलनि असां तव्हांजी इजाज़त सां एजाज़ महर साहिबु सीनियर सहाफ़ी आहिनि ऐं जग मशहूरु सहाफ़ी आहिनि एजाज़ साहिबु तव्हां खां सवालु कंदुसि त पाण डिगेरसे खां कल्चरल डेज़
मल्हायूं था। सिंध में लतीफ़ डे मल्हाइण जी बि हिकिड़ी रवायत आहे। कल्चरल प्रोग्राम थींदा रहिया आहिनि। हे ॿिनि ॾहाकनि खां लॻभॻि ॿिनि ॾहाकनि खां पोइ जेको ज़ोर पकड़ियो आहे कल्चर खे मल्हाइण जे हवाले सां जेका रिवायत पई आहे उनखे तव्हां कीअं था ॾिसो? ऐं ख़ासि तौर ते KTN काविश तरफ़ां हिन वक़्तु जेको उनवान रखियो वियो आहे वेड़ा वरी वसंदा ख़ुशहाल थींदी सिंध, जॾहिं ॿोॾि सबबु अधु सिंध मुतासिर थी आहे, माण्हुनि जा वेड़ा वीरान थिया आहिनि, हिकिड़ी होप आहे, उहो नारो खणी KTN काविश आई आहे, छा कमेंट कंदो? क़ौम जी जेको हिकिड़ो स्ट्रांग एलिमेंट हूंदो आहे ऐं कल्चर जेको आहे उहो हिकिड़ी तव्हां हुनखे चओ त हिकिड़ो गुलदस्तो आहे जंहिंमें तव्हांखे मुख़्तलिफ़ मज़हबनि, मुख़्तलिफ़ ज़ात पात, मुख़्तलिफ़ अक़ीदनि जा माण्हू उहे हिननि जो अकास हूंदो आहे। त सिंधी क़ौम में ठीकु आहे मुख़्तलिफ़ ॿोलियूं ॻाल्हाईंदड़, मुख़्तलिफ़ ज़ात पात वारा माण्हू आहिनि ऐं मुख़्तलिफ़ मज़हबनि वारा माण्हू आहिनि। त कल्चर हिकिड़ो एॾो स्ट्रांग एलिमेंट हूंदो आहे कंहिं बि क़ौम जो, उन क़ौम खे मुतहद करण जे लाइ। ऐं उनजो मां सम्झां थो त कल्चर जेको आहे उहो हिकिड़ो चकमक वारो रोल प्ले करे थो। पर बदकिस्मती आहे त असांजे मुल्क पाकिस्तान में जेके मुख़्तलिफ़ कल्चर आहिनि उन्हनि खे प्रोमोट नथो कयो वञे ऐं हिते असां वटि रियासती पॉलिसियूं अहिड़ियूं आहियूं जो उन्हनि कल्चर्स खे उजागर करण जे बजाए हिकिड़ो धारियो कल्चर उनखे इस्लामी रूप ॾेई मढ़ण जी कोशिशि कई वई। त जेके ओरिजिनल कल्चर आहिनि असांजा उन्हनि खे असां इग्नोर कयोसीं ऐं सिंध बि इन हवाले सां काफ़ी सफ़र कयो आहे ऐं हीअ सुठी ॻाल्हि आहे। ऐं काविश खे KTN 7 खे जंहिंजो मां पाण बि हिसो बि रहियो आहियां, KTN जो मां बानी मेंबर आहियां, वॾो रोल आहे मीडिया जो बि हिन में। ऐं ख़ासि करे KTN खे मां क्रेडिट इहो ॾींदुसि त जॾहिं तव्हांखे यादि हूंदो त हे जेको अॼुकल्ह असां ॾींहुं मल्हाइणु शुरू कयो आहे त आसिफ अली ज़रदारी साहिबु सदर हुयो, अफ़गानिस्तान जो दौरो कयईं, सिंधी टोपी पाए हुयो, उन ते हिते शोर पइजी वियो त बाबा हितां जेको आहे त मुल्क जी तव्हां उहो था ख़राबु कयो। जंहिंखां पोइ इहो हिकिड़ो एकता जो ॾियारु मल्हाइणु शुरू थियो। पर बदकिस्मती इहा बि आहे त असां इनखे हिकिड़ो मीडिया इवेंट करे छॾियो आहे ऐं मुख़्तलिफ़ मीडिया हाउसिस जेको आहे विच में तव्हां इहो बि ॾिठोसीं त को कहिड़ी तारीख़ ते थो करे, को कहिड़ी तारीख़ ते थो करे। त इन में हिकिड़ी यूनिटी हुजणु खपे ऐं इनखे सिर्फ़ु जेको आहे त होस्टेज न हुजणु खपे कंहिं बि मीडिया हाउस जो। ऐं सभिनी क़ौम जो कल्चर आहे त उहे सभु उन में रंग सभिनी खे उजागर करणु खपनि, बजाए इन जे जेको इन ते को मख़सूस इदारो या सियासी पार्टी या का धुर उनखे पंहिंजी हिकिड़ो इजारादारी क़ाइमु करे ऐं उनजो हिकिड़ो तासर ॾिए। मां सम्झां थो त असांजो जेको कल्चर आहे उहो सॼो गॾियल मीरास आहे ऐं असां हिन साल इन मौक़े ते मल्हायूं पिया जंहिं महिल सिंध सॼी ॿुॾी पई आहे ऐं अफ़सोस सां चवणो थो पए त उन्हनि माण्हुनि जी हिन सियारे जहिड़े अज़ाब में उन्हनि खे अञा ताईं टेंट बि न मिली सघिया आहिनि। सो हिन ख़ुशियुनि जे रंग में असीं हुननि खे यादि कंदे ख़ासि करे सिंध गवर्नमेंट, फेडरल गवर्नमेंट ऐं ॿिया जेके बि लॻा पियल इदारा आहिनि उन्हनि ते इहो ज़ोर बि भरींदासीं त उहे पंहिंजो रोल प्ले कनि ऐं उन्हनि मारूड़नि जो ख़्यालु कनि ऐं उन्हनि जो जेको आहे जिते सहायता करे सघनि उहा कनि। ऐं ॿियो इहो त जीअं तव्हां चयो त थीम हिकिड़ो जेको असां ॾिनो आहे कि हिन दफ़े त वेड़ा वरी वसंदा, त अहिड़े तरीक़े सां असांजा जेके सिंध जा मुख़्तलिफ़ इशूज़ आहिनि, जीअं अॼुकल्ह धारियुनि जी आबादकारी जे हवाले सां मामिलो आहे, अफ़गानी अचनि पिया, त उहे जेको आहे असांजे कल्चरल जेका आइडेंटिटी आहे अॻिते हली उनखे अफेक्ट कंदा। त अहिड़े क़िस्म जा जेके इशूज़ आहिनि उन्हनि खे असां इशू वाइज़ थीम त बि खणी सघूं था ऐं इहा हिकिड़ी तमामु सुठी ॻाल्हि हूंदी। तो बहरहाल मां वरी अगेन कांग्रेचुलेशन्स टू KTN। ज़बरदस्त एजाज़ साहब तमामु सुठी ॻाल्हि कई। मां मज़र विसर साहब ॾे वेंदुसि जंहिं इस्लामाबाद में जॾहिं सिंध में ॿोॾि आई त इस्लामाबाद में KTN सां गॾिजी करे हिननि तमामु बहितर कमु कयो, हिते कैंप लॻाई ऐं उन कैंपुनि में हिते तमामु घणो जेको फंड गॾु थियो उहो सिंध जे उन्हनि शहरनि ॿोॾि मुतासिर इलाइक़नि ॾांहुं मोकिलियो जिथे सख़्तु ज़रूरत हुई ऐं सख़्तु ज़रूरत वारनि ॾींहंनि में मज़र विसर साहब जो बि इलाही बहितर किरदारु रहियो, मस्बत किरदारु रहियो। मज़र साहब हीअ असांजे लाइ जिथे ख़ुशी जो ॾींहुं आहे उते असां उते उन्हनि मारूअड़नि खे, मिसकिननि खे बि यादि करण जो ॾींहुं आहे जेके हिन वक़्तु टेंटनि में आहिनि, खेमनि में आहिनि। उन्हनि खे मेडिकल कैंपुनि जी ज़रूरत आहे, उन्हनि खे ॿी सहायता जी ज़रूरत आहे। त तव्हां अॼोके ॾींहं ते छा चवंदा? यकीनन असद साहब, ही जेका हिन घड़ीअ में असां क़ौमी ॾींहुं मल्हायूं पिया, इहो क़ौमी ॾींहुं ख़ुशीअ सां गॾु मल्हाइण सां गॾो गॾु हिकिड़ो तमामु वॾो सुवाल बि आहे त छा वाक़ई बि हिन वक़्तु सिंध जो माण्हू एतिरो ख़ुशहाल हुन सूरत हाल में आहे जो उहे ख़ुशियूं मल्हाए। छो त कल्चर क़ौमुनि जा हूंदा आहिनि, ज़ातियुनि ऐं क़बीलनि जा न हूंदा आहिनि। मिसाल जे तौर ते असां टोपियूं पायूं था, अजरक पायूं था, पटका पायूं था,
या ॿी जेका पंहिंजी सकाफ़ती नुमाइश कयूं था उहा असांखे जी हिकु क़ौमी शनाख़्त थी करे। वरी क़ौमुनि जो जेको औज थींदो आहे उहो थींदो आहे उन्हनि जी ख़ुशी सां, उन्हनि जी ख़ुशहाली सां, उन्हनि जे अमन सां, उन्हनि जी मजमूई तरक़ीअ सां। हीअ जेको पोयों एलिमेंट थियो हुयो पोयां 6-8 महीना अॻु में जेके सिंध में तमामु घणियूं बारिशूं थियूं ऐं सैलाब आयो, ॿोॾूं आयूं, त इहा बि हक़ीक़त आहे त हिन वक़्तु सरज़मीन में उहो पाणी अञा समूरी सिंध मां न निकितो आहे। कुझु ॻोठनि मां रहाइशी इलाइक़नि मां निकितो आहे, पर सिंध जे ॿाराड़ीअ जी हिन वक़्तु बि 70 खां 80% ज़मीन जेका आहे उहा पाणीअ जे हेठां। असांजो चांवरनि जो ऐं फुटी जो फ़सुलु न थियो, अञा ताईं ज़मीनुनि मां पाणी न निकितो आहे त माना असांजो कणिक जो फ़सुलु न थींदो। असांजी एग्रो बेस्ड इकॉनमी आहे, असांजे माण्हूअ जो सर्वाइवल उहो आहे, हिकु त वॾे में वॾो सुवाल इहो आहे। ऐं उन जे करे असांजो माण्हू हिन वक़्तु एॾो मुतासिर आहे जो उहो वीचारो रोडनि ते आहे, ख़ैमुनि में आहे, तकलीफ़ुनि में आहे। ज़ाहिर हाणे सर्दी आहे, सियारा ईंदा, सीअनि में उन्हनि खे नमूनिया जूं बीमारियूं थींदियूं, मलेरिया थींदो, ॿियूं तकलीफ़ूं थींदियूं। त उन वक़्तु इहो सिंध जी समूरी साञ जे लाइ सुवालु आहे त छा असां जेके क़ौमी ॾिण मल्हायूं उहे असां सिर्फ़ु टोपी अजरक पाए ख़ुशी जूं कयूं, झुमरियूं हणूं, या असां हक़ीक़ी क़ौम जो तसवुरु ॾेई पंहिंजे माण्हुनि सां उन ॾुख वारे ॾींहंनि में घड़ियुनि में गॾु पियूं। पोइ दफ़े जेको इहो थियो, असां तव्हां सभिनी गॾिजी जेका लगातार कोशिशि कई, अपारे ते कैम्प पई, हिते सिंध जे ॿियनि मुख़्तलिफ़ इलाइक़नि में एरियाज़ में असांजे ॿियनि बि दोस्तनि सामी सतह काविश KTN वारनि गॾिजी करे पूरो महीनो सॼो कैम्प पई। असल मक़सदु इहो हुयो त असां हिते माण्हुनि खे फेडरल में ॿुधायूं त सिर्फ़ु बोर्ड पंजाब में न आहे, सिर्फ़ु बोर्ड सवात में न आहे, पर सिंध हिन जो वधि खां वधि मुतासिर इलाइक़ो आहे ऐं सभिनी खे उन में वधि खां वधि हिसो वठणु घुरिजे। जॾहिं कश्मीर में सिलसिलो आयो तॾहिं सिंध जे माण्हुनि दिलि खोले उन्हनि जी मदद कई हुई। साॻिए तरीक़े सां असां उन्हनि खे पैगाम ॾियणु पिए चाहे त सिंध जो माण्हू तकलीफ़ में आहे, तव्हां उन्हनि जी मदद कयो। मूंखे हिन ॻाल्हि जी ख़ुशी आहे त आउं सामी सतह जहिड़े हिकिड़े बहितरीनु इदारे जो मेंबर आहियां, हिकिड़ो अदना कारकुन आहियां उन्हनि जो, जेकी बॉयल हाउस कमु कनि पिया। पुठियनि काफ़ी सालनि खां वठी मुख़्तलिफ़ एक्टिविटीज़ कनि पिया। कोविड वारो मसइलो आयो, उन वक़्तु उन्हनि तमामु घणो राशन विरायो। हाणे जॾहिं हीउ मसइलो थियो आहे त उन सां फ्लड एरियाज़ में त मुख़्तलिफ़ जायुनि ते उन्हनि मेडिकल कैंपूं हयूं आहिनि। उन्हनि हाणे सियारे जा जेको आहे सो सामान, कंबल जेको आहे सो डिस्ट्रीब्यूट कया आहिनि। उन खां अलावा पंहिंजो ॿियूं जैकेटियूं ऐं ॿारनि माण्हुनि खे सीअ खां बचाइण वारियूं शयूं विरायूं आहिनि। ऐं इहो असां सभिनी ते क़ौमी फ़र्ज़ु आहे त असां अॼोको ॾींहुं जेको मल्हायूं उहो सिर्फ़ु पंहिंजी ख़ुशीअ हिन में न मल्हायूं, बल्कि पंहिंजे उन्हनि माण्हुनि सां गॾु मल्हायूं। इहा ई हक़ीक़ी असांजी सकाफ़त। बिल्कुलु मज़र साहब, तव्हां सही ॻाल्हि कई ऐं वाक़ई हिन वक़्तु ज़रूरत आहे सिंध जे उन्हनि मारूड़नि जी, उन्हनि जेके सभु मुतासिर थिया आहिनि उन्हनि माण्हुनि जी सहायता जी ज़रूरत आहे। ऐं पहिरीं भेरो पाण ॾिठो त वॾे तादाद में सिंधी माण्हू निकिता, उन्हनि मदद कई, हणा मदद थी। ऐं गॾोगॾु माण्हुनि में जेको जज़्बो हो हिन आफ़त खे मुंहुं ॾियण लाइ, उहो जज़्बो जेको आहे उहो कमाल जो हो। ख़ासि तौर ते ख़वातीन बि बंदि ॿधा। असां ॾिठो केन शाह जा जेके माण्हू आहिनि उन्हनि हिकिड़ो इंसानी जिस्मनि जो हिकिड़ो बंदि ॿधी पोइ उन पाणी खे रोकियो। त इहे पाण ॾिठासीं तारीख़ में, हिकिड़ा इहे अमर थी विया इहे वाक़िया। पर बहरहाल सहायता जी ज़रूरत आहे। असां दोस्तनि जे इजाज़त सां पाण प्रोग्राम खे अॻिते वधाईंदासीं। अॼु जीअं त कल्चरल ईद आहे त कल्चर जा मुख़्तलिफ़ रंग आहिनि, उन्हनि रंगनि खां बि असीं पंहिंजे नाज़रीन खे, पंहिंजे महिमाननि खे आगाह कंदासीं। नाज़रीन, अलगोज़ो साज़ जेको आहे उहो सिंध जो हिकिड़ो मशहूरु साज़ आहे ऐं अकबर खमीसो ख़ान, उस्ताद खमीसो ख़ान मरहूम जा जेके फ़र्ज़ंद आहिनि उहे बहितरीनु अलगोज़ो नवाज़ आहिनि। 32 मुल्कनि में उहो परफॉर्म करे चुका आहिनि ऐं साॻे वक़्तु उहे दावा कनि था त अलगोज़ो मिस्री साज़ न आहे, पर ख़ालिसतन हीउ सिंधी साज़ आहे। अचो त पाण अकबर खमीसो ख़ान खां अलगोज़े जी का धुन ॿुधूं।
नाज़रीन अकबर खमीसे खे ॿुधो जंहिं बहितरीनु परफॉर्मेंस कई सभिनी उन्हनि खे ॿुधो ऐं सभिनी लुत्फ़ वरितो इहो असांजे सिंध जो हिकिड़ो हुस्न आहे ऐं सिंध जी हिकिड़ी इहा सुञाण आहे अलगोज़ो बि जंहिंखे सभिनी ॿुधो असां सां ॿिया बि फ़नकार मौजूदु आहिनि ऐं गॾोगॾु उन्हनि खां बि असां लुत्फ़ अंदोज़ थींदासीं ऐं सिंध जी जेका कल्चर आहे उहो मुतारिफ़ थींदो रहंदो ऐं हिन वक़्तु असां सां जेके DG कल्चर मोहतरम मुनवर मैसर साहब मौजूदु आहिनि उन्हनि खे बि थोरो राग विराग सां शौक़ु आहे असांजी दिलि चवंदी त हिन ओताक ते जेका सिंध जी ओताक आहे त हू उन ते ॻाइनि इन में ऐड कंदुसि उस्ताद बुखारी साहिब जो हिकिड़ो ॾाढो ज़बरदस्त कलाम आहे उहो झुंगारींदा आहिनि पाण उहो जेकॾहिं ॿुधाईंदा त ॾाढो ज़बरदस्त वधीक जेको साईं जी दिलि हुजे माण्हू असीं प्यार करण वारा माण्हू असीं प्यार करण वारा माण्हू बरसा हुजे या सेरा पर प्यार करण वारा माण्हू असीं प्यार करण वारा माण्हू हिकु पंहिंजे उजरे तरले ॿियो सुहिणा तुंहिंजे सिर लए हिकु पंहिंजे उजरे तरले ॿियो सुहिणा तुंहिंजे सिर लए तकरार करण वारा माण्हू असीं प्यार करण वारा माण्हू असीं प्यार करण वारा माण्हू असीं प्यार करण वारा माण्हू हिकु तुंहिंजी संगत ते मन ॿियो पंहिंजी चाहत ते मन एतबार करण वारा माण्हू असीं प्यार करण वारा माण्हू असीं प्यार करण वारा माण्हू असीं प्यार करण वारा माण्हू छॾे हाणे ॾिसण आईनो आ तो ॾिस के थो सीनो छॾे हाणे ॾिसण आईनो आ तो ॾिस के थो सीनो सिंगार करण वारा माण्हू असीं प्यार करण वारा माण्हू असीं प्यार ताजल बेस जो हिकिड़ो दफ़ो ॿुधाइनि थोरो हिकिड़ो असांजी दिलि बि चए पई ताजल सिंध मुंहिंजी अमा सूंहं तुंहिंजी मथां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां हिकु कलम हिकिड़ो मां कीअं पूरो पवां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां महिरबानी महिरबानी मुनवर साहिब असांखे ॾाढो ज़बरदस्त गीत ॿुधायो ऐं ॿ ज़बरदस्त गीत ॿुधाया पाण सुठो झुंगारीनि था DG कल्चर आहिनि वधीक असीं प्रोग्राम खे हलाईंदासीं तव्हांखे गीत बि ॿुधाईंदासीं मौज़ूज़ महिमाननि जी गुफ़्तगू बि ॿुधाईंदासीं हिन वक़्तु वठूं था असीं हिकिड़ो शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ ॿीहर असीं कंटिन्यू कंदासीं वेलकम बैक नाज़रीन असीं शॉर्ट ब्रेक खां पोइ ॿीहर तव्हांखे हिन ईद जे ॾींहं ते ख़ुशामदीद चऊं था ऐं जेको हीअ सिंध सॼी जेका अजरक जी हिकु ख़ूबसूरत बाला में पइजी वई आहे ऐं सॼी सिंध में हर माण्हूअ खे अॼु जॾहिं असीं ॾिसूं पिया सॼी दुनिया में जेके सिंधी रहनि था उन्हनि खे ॾिसूं पिया अजरक ऐं टोपी सां रोडनि ते निकिरी आया आहिनि झूंगारनि पिया पंहिंजो मज़ो पिया वठनि सिंध जा गीत पिया ॻाइनि त असीं अॼु जेका सिंध आहे बरसाति सबबु मुतासिर थी आहे सख़्तु इन मुतालिक़ असीं जेका रूलिंग पार्टी आहे हिन वक़्तु सिंध में उनजी जेका मेंबर असां वटि मौजूदु आहे सेनेटर कृष्णा कुली साहिबा उनखां असीं पुछंदासीं त सिंध में जेके ॿोॾ मुतासिर आहिनि उन्हनि जे लाइ हुकूमत वटि आख़िर कहिड़ो प्लान आहे उन्हनि खे हिन सख़्तु सर्दीअ में आख़िर कीअं जेके उन्हनि जे मुतासिरीन जा ॾुख सूर घटि कंदी हीअ ॿोॾ जेका आई आहे हिकिड़ी कुदरती आफ़त चइजे हिनखे ऐं हिकिड़ी इहा मुंहिंजे ख़्याल में तारीख़ में असां कॾहिं मूं त अहिड़ो कोन ॾिठो आहे त हिकिड़ी अहिड़ो सूरताल हुई जेका अचानक अची वञे अहिड़ी ॿोॾ मुतासिर जेको
छो त सिंध आहे पिछड़ी ते ऐं जेको मतिलबु सॼे पूरे पाकिस्तान जो जेको पाणी हो सॼो असांजे पासे आख़िर में अची गॾु थियो त जंहिंजे लाइ माण्हू केर बि ज़हनी तौरु केरु तयारु बि कोन हो। पोइ बि सिंध गवर्नमेंट जी महिरबानी जेको उनखे काफ़ी माण्हुनि खे रेस्क्यू करण में उन्हनि जेतिरी देरि कोन कई, लेकिन हाणे जेका उन्हनि जी जेको हाणे वापसि हुनजी सेटलमेंट जेके सॼी में थोरो टाइम लॻे थो पियो ऐं अञा बि काफ़ी कुझु अहिड़ा एरिया आहिनि जिते अञा पाणी बीठल आहे। दादू वारे पासे के एन शाह वारे पासे अञा पाणी बीठल आहे। त सिंध गवर्नमेंट पंहिंजे तरीक़े सां कमु करे पई आहे, लेकिन आऊं आवाम खे बि गुज़ारिश कंदसि त छो त असांजो हीउ कल्चर जेको आहे न असां हिकिड़ो मोहबत करण जो हूंदो आहे, पंहिंजे सिंध मोहबत थी घुरे। सिंध जे अवाम खे चवंदसि त सिंध गवर्नमेंट पंहिंजे तरीक़े सां कमु करे पई, लेकिन हर कोई पंहिंजे पंहिंजो कम जे हिसो में उनमें विझनि ज़रूरी। छो त ॾिसो सिंध गवर्नमेंट पंहिंजे तरीक़े सां कमु कयो थी पए, लेकिन मुंहिंजो बि फ़र्ज़ु हो त हर कंहिंजी सिंधियुनि जो फ़र्ज़ु हो त मूं बि पंहिंजे तरीक़े सां अलॻि सां सिंध गवर्नमेंट सां अलॻि सां पंहिंजो कमु पे कयो। त ईअं असां हर को पंहिंजो पंहिंजो हिसो उनमें विझंदासीं त मुंहिंजे ख़्याल सां जेको उन्हनि जी नुक़सानु जेको थियो आहे उनखे बि असां करे सघूं था। ऐं जेका अॼु सर्दी जो जेको मौसमु आहे उन बि असां उन्हनि जी सहायता लाइ उन्हनि जे लाइ कुझु जेको असां करे सघूं उहो असां सभिनी जो फ़र्ज़ु आहे त असां गॾिजी बीह करियूं। अदी जी ॻाल्हि खे थोरो मां सपोर्ट कंदुसि साईं। बेसिकली हीउ जेको हादसो सान्यो जेको चवनि, बाक़ी असांजी ज़िंदगी में केतिरनि पीढ़ियुनि ताईं न ॿुधोसीं त इहो थियो। असांजो पंहिंजो ॻोठु जेका आहे उहो 400 सालनि खां कॾहिं बि उतां हुन माण्हुनि जा ॻोठनि जा माण्हू शिफ्ट न थिया, पर पहिरियों दफ़ो शिफ्ट थिया जेका आहे इहा हिकिड़ी क्लाइमेटिक चेंज आहे जेको सभु को ॼाणे थो पियो, जेका हाणे ऑल ऑफ सडन आई। इन जे लाइ सिंध गवर्नमेंट छा दुनिया जी काई बि गवर्नमेंट अहिड़े क़िस्म सां तयारु कोन थी रही। हींअर सऊदी अरब में जेको जिदे में आयो तव्हां ॾिठो त गाॾियूं ईअं लड़नि पियूं, ईअं सभु शइ थिए पई जेका आहे। उनजे बावजूदि बिलीव कयो तव्हां, मां उन MD हींअर ताईं पंहिंजो जेका DG कल्चर आहे MD साइट लिमिटेड गवर्नमेंट ऑफ सिंध ऐलान कयो त जितां जितां तव्हांखे टेंट वणनि था, तव्हां जितां मिलनि था तव्हां असांखे घुराइजो। कंहिं वटि 4000 टेंट पिया, कंहिं 1000 टेंट पियो, कंहिं 500 टेंट पिया। ऐं गवर्नमेंट ऑफ सिंध खे 2 लख टेंट जी ज़रूरत आहे, अञा लखें टेंट जी ज़रूरत हुई। ऐं बिलीव कयो तव्हां उहा मैन्युफैक्चर ई कोन्हे तव्हां वटि जेको थी सघे। त गवर्नमेंट ऑफ सिंध पंहिंजे हिसाब सां कयो आहे। हींअर बि जेके घर ठहनि पिया, सर्वे हले पई, उन जा लाज़मी आहे माण्हुनि जी माली मदद थींदी जेका आहे। ऐं ज़िंदगी तहरुक जो नालो आहे, हिकु जाइ ते बीह रहियासीं न त पोइ ज़िंदगी न हली सघंदी। बिल्कुलु ज़िंदगी तहरुक जो नालो आहे, हिकु दफ़ा बीह रहियासीं त कमु न हलंदो। साईं गुफ़्तगू कई मनोहर महेसर साहिबु पाण इन प्रोग्राम खे अॻिते वधाईंदे। अदी कृष्णा जो तालुक़ु थरपारकर सां आहे, पर उनजो भर वारो जेको डिस्ट्रिक्ट आहे उमरकोट, ओॾां तव्हांखे वठी था हलूं। उते जो रंग तव्हांखे ॾेखारियूं था। मुरली हिकिड़ो साज़ आहे, सिंध जो मशहूरु साज़ आहे। सतार जोगी मुरली नवाज़ आहे, उमरकोट सां उन जो तालुक़ु आहे। पर पाण बांसुरी बि ज़बरदस्त वॼाईंदा आहिनि। ऐं बांसुरी ते असीं उन्हनि खां राति जा तारा चवनि था तूं न ईंदे तूं न ईंदे धुन ॿुधंदासीं। वरी ॿीहर अची असीं मोज़िज़ महिमाननि सां गुफ़्तगू कंदासीं। वॾी महिरबानी ग़ुलाम रसूल कुंवर साईं जी जेको असांखे टाइम ॾिनो। त हाणे मां तव्हांजे साम्हूं पेश कयां थो त उस्ताद हिकु ॻायो आहे कलाम, जीअं राति जो तारा तूं न ईंदे तूं न ईंदे। ये राग भूपाली मां।
अॼोके ईद जे ॾींहं ते हिकु भेरो ॿीहर जेको आहे असांजो हिकिड़ो जेको गेस्ट हो उहो कोई मजबूरी सबबु हितां रवानो थी वियो, त असांखे इंतिहाई ॿियो हिकिड़ो बहितरीनु गेस्ट अची वियो आहे अदी सबा बजीर साहिब, जेका असांजे KTN जो हिसो बि रही आहे ऐं अॼुकल्ह इस्लामाबाद में हूंदी आहे ऐं हमेशह सकाफ़ती ड्रेस में हूंदी आहे ऐं असांखे जॾहिं बि मिलंदी आहे त असांखे सिंध जी हिकिड़ी सूंहं यादि अची वेंदी आहे। इन करे वेलकम, महिरबानी तव्हांजी अदी सबा अचण ते। ॻाल्हि ॿोल हली पए सिंध जे कल्चर जी, या जेको मुख़्तलिफ़ क़ौमुनि जो कल्चर आहे ऐं सिंध जे कल्चर में कहिड़ो फ़र्क़ु आहे, असीं सिंध जे कल्चर ऐं खे कीअं था ॾिसूं। एजाज़ साहिबु तव्हां इन ते थोरी रोशनी विझो। मुख़्तलिफ़ कल्चर रखण वारनि क़ौमुनि जो हिकिड़ो गुलदस्तो आहे। जीअं अॻ में बि असां ॻाल्हि कईसीं त बदकिस्मतीअ सां असां जूं हिकिड़ियूं अहिड़ियूं रहियूं प्रायोरिटीज़ त उन में असां बजाए उन्हनि नेचुरल कल्चर्स खे प्रोमोट कयूं। असां हिकिड़ो कॾहिं अहमद शाह अब्दाली त कॾहिं को गौरी, कॾहिं को छा मोहम्मद बिन कासिम फलाणो तीरो, इन्हनि शयुनि खे जेको आहे उन्हनि में पुराइण जी कोशिशि कईसीं, हिकिड़ो कूड़ो कल्चर पैदा करण जी कोशिशि कईसीं। त मां सम्झां थो त इहे जेको पंहिंजो नेचुरल कल्चर आहे क़ौमुनि जो, उन में एतिरो पावर आहे, एतिरो पावरफुल उहो कल्चर आहे, उन जा रूट्स एतिरा पावरफुल आहिनि त उन्हनि पंहिंजी सूंहं, पंहिंजी सुञाणप बरक़रार रखी। ऐं मां सम्झां थो त अॼु एकता जे हवाले सां या सिंध जे कल्चर डे जे हवाले सां तव्हां ॾिसो त अॻ में इहो रिवाजु महदूद हूंदो हो, मुख़्तलिफ़ लतीफ़ डे जे हवाले सां प्रोग्राम थींदा, उन्हनि में इहे रंग नज़र ईंदा, पर हाणे बाज़ाब्ता तौर ते इहो ॾींहुं बाक़ाइदा मल्हाइजे थो। ऐं असां सिंध वारनि खे ॾिसी करे बलूचिस्तान वारनि बि इहो ॾींहुं मल्हाइणु शुरू कयो आहे, पख्तून वारा कल्चर डे मल्हाइणु शुरू कयो आहे, पंजाब कल्चर डे इवन शुरू थियो आहे। त कश्मीरी हिते असां वटि हिकिड़ो नओं गुलदस्ते में हिकिड़ो गुल जो इज़ाफ़ो आहे। गिलगित बल्तिस्तान आहे, उन्हनि जो कल्चर हिकिड़ो पंहिंजो आहे ऐं उहो बि हिकिड़े क़िस्म जो असांजो हिकिड़ो हसीन रंग आहे हिकिड़ो पाकिस्तान जो। त असांखे जेके पाकिस्तान जा ओरिजिनल कल्चर आहिनि उन्हनि खे प्रोमोट करण जी ज़रूरत आहे, उन्हनि खे ओन करण जी ज़रूरत आहे, त जीअं हिन गुलदस्ते जो जी ख़ूबसूरतीअ में इज़ाफ़ो थी सघे। बिल्कुलु, पाकिस्तान हिकिड़ो गुलदस्तो आहे, हुन में समूरियूं क़ौमियतूं, समूरियूं अकायूं जेके आहिनि उन्हनि जा पंहिंजा पंहिंजा रंग आहिनि। पाण ॾिसूं था त सिंधी सकाफ़ती ॾींहुं हाणे ईद जी सूरत अख़्तियार करे वियो आहे। ख़वातीन इन हवाले सां तयारी बि कनि थियूं। सबा हर साल पाण ईद मल्हायूं था, एकता डे मल्हायूं था, उन में ख़वातीन कहिड़ियूं कहिड़ियूं तयारियूं कनि थियूं, तव्हां कीअं थियूं सेलिब्रेट करियो इन ॾींहं खे? अॼु ईद जो ॾींहुं आहे असां सभिनी जे लाइ, ऐं आउं पंहिंजी तयारी जे हवाले सां ॿुधायां त मूंखे पूरो साल हिन ॾींहं जो इंतज़ारु हूंदो आहे, पर ज़ाहिर आहे ऐं मुंहिंजो तालुक़ु सिंध सां आहे, सिंध धरती सां। त इस्लामाबाद में रहां थी त हर 3 ॾींहं आउं गज पाए वेंदी आहियां, अजरक पाए पंहिंजे ऑफिस वेंदी आहियां। त परे कई चवंदा आहिनि त सिंधियाणी अचे पई, थोरो माना परे रहिजो। त मुंहिंजे ऑफिस में बि इहा ॻाल्हि मशहूरु आहे त अदी जेका आहे सो सिंध खे तमामु घणो माना प्रोमोट करे थी, कॾहिं अजरक पाए थी अचे, कॾहिं कुझु थी पाए अचे। त मूंखे पूरे साल में इहो हूंदो आहे त असां गज पायूं, अजरक पायूं, या तयारी हूंदी आहे। घणो करे जेके असांजी मायूं आहिनि घरनि में अदियूं पूरो साल भर्त भराइण जे लाइ वॻा ॾेई छॾींदियूं आहिनि त ईद जे ॾींहुं पाइणी आहे। अच्छा, ख़ुशी जहिड़ी अहिड़ी ॻाल्हि आहे त रुॻो सिंधी न, इस्लामाबाद में वसंदड़ काफ़ी सारियूं क़ौमियतूं बि हाणे सिंधी पोशाक पाइणु उन्हनि शुरू कया आहिनि। असीं ॾिसूं था त मुख़्तलिफ़ स्टाल हिते सिंधी जा जेके लॻनि था या मेला लॻनि था, उन्हनि मेलनि में ख़वातीन वॾे तादाद में ऐं सुठे शौक़ सां, ज़ौक़ शौक़ सां ख़रीदारी कंदे नज़र अचनि थियूं। उहो ई जॾहिं हीउ मेलो लॻंदो आहे हर साल, त मूं ॾिठो आहे त जेको सिंध जो ही पवेलियन ठहियलु आहे, इन में पूरे पाकिस्तान जे जेके माण्हू आहिनि, स्पेशली जेके औरतूं आहिनि, उहे अचनि थियूं, ख़रीदारी कनि थियूं, सिंधी लिबास खे पसंदि कनि थियूं। पहिरीं इहो हूंदो त असांखे ख़बर कोन हूंदी, इहो हूंदो त भई असां सिंध जे हद ताईं महदूद हुआसीं। जीअं मेहर साहब बि चयो त असां जीअं ई हीउ ॾींहुं मल्हाइणु शुरू कयो आहे त हर सूबे पंहिंजो इहो ॾींहुं मल्हाइणु शुरू करे छॾियो आहे। त किथे KPK जो ॾींहुं मल्हायो पियो वञे, किथे पंजाब जो बि ॾींहुं मल्हायो पियो वञे। इहो असांजे लाइ एज़ाज़ जी ॻाल्हि आहे। मुंहिंजो पंहिंजो तालुक़ु बि थर सां आहे, थरियाणी आहियां, ऐं जॾहिं पंहिंजे घर वेंदी आहियां त उते स्पेशली नंढा ॿार असांजे जेके आहिनि घरनि में, असांजी जेके मायूं आहिनि, उहे तयारी कंदियूं आहिनि पूरो साल का टोपी पी ठाहे, को अजरक जो, त भई मूंखे सुठे खां सुठो लिबास पाइणो आहे। सिंध में त हीउ मेलो जेको आहे न हर साल ईअं मल्हायो वेंदो आहे, माना ईदनि खां वधीक असांजी हीअ ईद आहे। अच्छा, असद तव्हां अॻे गेस्ट ताईं वेंदा, उनखां अॻु में आउं तव्हांखे ॿुधायां, हिकिड़ो तारुफ़ कराईंदुसि असांजे नंढड़े महिमान जो। अली हसन शर जेको आहे असां सां गॾु वेठल आहे। असां जेका
माण्हू विहारिया आहिनि हिते जेके गेस्ट असांजा महिमान आहिनि उन्हनि में ख़वातीन जी नुमाइंदगी थी वई, ॿारनि जी बि नुमाइंदगी थी वई, जेके ॿार हर साल टोपी अजरक पाइनि था, बाक़ाइदा तौर ते ईद वांगुरु जेको आहे इन ॾींहं खे सेलिब्रेट कनि था। अली हसन जेको आहे उन जी बाज़ाब्ता तौर ते तयारी कई आहे। असां पंहिंजे ॿारड़े खे विहारियो आहे, पंहिंजे नौजवान खे विहारियो आहे त असांजा ॿार जेके आहिनि उहे बि दिलचस्पी वठनि कल्चर खे, छाकाणि जो हिन नसल खे कल्चर खे जेको आहे उहो अॻियां वठी वञिणो आहे। असद तव्हां ईंदड़ महिमान सां मज़हर वीसर साहब खे चवंदुसि त उहो असांखे हिन सिंध जो जेको कल्चर आहे या सॼे मुल्क जो जेको कल्चर आहे ऐं सिंध जे कल्चर में कहिड़ो फ़र्क़ु आहे। सिंध जो माण्हू पंहिंजे कल्चर सां, पंहिंजी सकाफ़त सां, पंहिंजी अजरक सां, पंहिंजी टोपीअ सां आख़िर एतिरो छो थो प्यारु करे ऐं आख़िरी हद ताईं हलियो थो वञे। इहा मोहबत जो हिकिड़ो कहिड़ो चाह जो इहो कहिड़ो सुवालु आहे। ॾिसो, हिकिड़ी शइ त तय आहे त असांजी सकाफ़त, असांजो कल्चर, असांजूं रिवायतूं असांजे रूह में पेवंद थियल आहिनि। असांजो ॿार नंढड़ो ॼमंदो आहे उन वक़्त खां वठी रिवायतुनि पटरांदड़ उनजी आड सुट शुरू थी वेंदी आहे। उनजी पेशानी विहारबी, उनखे सुरमो पाराइबो, हारबो, सिंगारबो, बंधणनि में ॿधबो। जेके रिवायतूं शायदि ॿियनि क़ौमुनि में हुजनि असां कॾहिं कोन ॾिठो आहे ऐं बिलख़ुसूस जेको बहिराणियुनि में थींदो आहे। पर हिकिड़ी ॿी शइ त कल्चर जो तसलसल जेको आहे उहो नज़रियनि सां थींदो आहे। नज़रिया क़ौमुनि सां जुड़ियल हूंदा आहिनि, धरती सां जुड़ियल हूंदा आहिनि। साईं मुनवर साहब बि वेठा आहिनि हिन प्रोग्राम में ऐं साईं मुंहिंजा क़ाइदियन सीनियर बि आहिनि। ऐं बि क़ाइदियत यूनिवर्सिटी जो ग्रेजुएट आहियां। रिसेंटली हिकिड़ो प्रोग्राम थियो हुयो जेको लतीफ़ डे जो थियो हुयो, आलीशान क़िस्म जो प्रोग्राम थियो। हुन प्रोग्राम में सिंध जा, पाकिस्तान जा नामवर साहब ई वेठा हुया एंड दे वर रियली सरप्राइज़। जहिड़े तरीक़े सां नौजवाननि टोपियूं अजरक पाए पंहिंजो ॻायो वॼायो, शाइरियूं पढ़ियूं ऐं सेलिब्रेट कयो, त उहे माना जहिड़े तरीक़े सां साईं मुनवर साहब सां पंहिंजे फीलिंग्स जो एक्सप्रेशन पिया कनि, उहो माना असांखे प्राउड पियो हिकिड़ो महसूसु करे त असीं हिकिड़े रिच कल्चर सां कयूं। पर हिकिड़ी शइ मां हिन में सिर्फ़ु ऐड कयां, उहा इहा त हीउ कल्चर ऐं हिन जी असांजो जेको तसलसल आहे उहो लतीफ़ सरकार जी शख़्सियत सां आहे, उनजे फ़िकिर सां आहे। साईं डी जी कल्चर आहे न, उन्हनि खे रिक्वेस्ट कंदुसि त असां सॼी सिंध में लतीफ़ कॉन्फ्रेंसिस जे हिसाब सां अहिड़ो कयूं जीअं असां लतीफ़ सरकार जो पैगाम वधि खां वधि आम माण्हुनि ताईं पहुचायूं, जंहिंजी हिन वक़्तु ज़रूरत आहे त असांजो ओरिजिनल मैसेज वञे ऐं सॼी दुनिया ते हिन असांखे प्रोग्राम खे कल्चर खे कंटिन्यू कनि। वॾी महिरबानी मदर साहब, पाण हिन प्रोग्राम खे, हिन गुफ़्तगू खे अॻियां वधायूं था ऐं उन दौरान असीं पंहिंजे नाज़रीन खे जेको आहे उहो फराह लाशारी साहिबा हिकिड़ी सुठी उभरंदड़ फ़नकार आहे ऐं उहे बि असां सां गॾु मौजूदु आहिनि। असीं हलंदासीं फराह लाशारी साहिब वटि ऐं संदन हिकिड़ो कलाम ॿुधंदासीं। सिंध मोहे जी अमा सूह तुही जे मथा छाल की छा दिखा छाल की छाल छाल की छा दिखा छाल की छाल। सिंध मोहे जी अमा सूह तुही जे मथा छाल की छा दिखा छाल की छाल छाल की छा दिखा छाल की छाल। एक कलाम हिकिड़ो मां, हिकु कलम हिकिड़ो मां कीअं पूरो पवां छाल की छा दिखा छाल की छाल छाल की छा दिखा छाल की छाल। ओ सिंध मोहे जी अमा तुझे माडन के सीने में सांझो बता, तुझे
तव्हां बहितरीनु फ़नकार फरा लाशारी खे ॿुधो जंहिं सिंध जो ख़ूबसूरत जेका शाइरी तव्हांखे ॿुधाई ऐं हिन वक़्तु मोहतरम मुनवर वैसर साहिबु कुझु चवणु चाहिनि था, असीं उन्हनि खे ॿुधणु चाहियूं था। मां सिर्फ़ु एड पे करणु चाहियां साईं एजाज़ साहिब जे ऐं साईं जे जेका ॻाल्हि खे साईं जेका एजाज़ साहिब ॻाल्हि कई त पाकिस्तान हिकिड़ो गुलदस्तो आहे जेका मुख़्तलिफ़ गुलनि जो, त मां ज़रूरु चवंदुसि त पाकिस्तान गुलदस्तो आहे गुलनि जो, पर उन में सिंध जेका आहे उहो गुलाब जो गुल आहे, बाक़ी ॿिया गुल बि ज़रूरु आहिनि जेका सो। ऐं जेका साईं ॻाल्हि कई त इस्लामाबाद में सिंध जी कल्चर कीअं थी छाइजी वञे, उहो उनजो हिकिड़ो सबूत हुयो त उते सभिनी कम्यूनिटीज़ जा सभिनी सभु नेशनलिटीज़ जा माण्हू वेठा हुया, पर उहे इन ॻाल्हि खे एडमिट था कनि। बेसिकली असां इन ॻाल्हि खे हाणे प्रमोट करणु शुरू कयो आहे त सॼो पाकिस्तान जेको आहे उहो इंडस वैली सिविलाइज़ेशन जो ई हिकिड़ो हिसो आहे, बेसिकली इहा सिंध आहे जेका जेको पाकिस्तान जो आहे। वॾी महिरबानी जिन दोस्तनि असांजा हिन कल्चरल इवेंट में पार्टिसिपेट कयो, मोहतरम मज़हर वीसर साहिबु, साईं एजाज़ महर साहिबु, सबा बजीर साहिबा, मुनवर मैसर साहिबु, मोहतरम ग़ुलाम रसूल कुंबर साहिबु ऐं नंढड़ो अली हसन शर साहिबु जंहिं नंढनि जी नुमाइंदगी कई।